अदाय खुने बदलो वठी मां सुरो थी मां 5 टकी बासियूं ने तार गोनन के मारे मां तो माला माल करे छड़ी तू माला माल तो मुखे तू ही खाता फिराए दे मां फार्म मिनिस्ट्री आ रहा है अरे के जी न द्वारा सके अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल जागीर जी अचण वारी एपिसोड आख़िरी एपिसोड आहे। इन में दोस्तों पहिरीं ॻाल्हि त सुराण जे चकर में दिलबर अञा कोन मुड़दो, मां रिश्तो वठां, इन में इहो सोचींदो आख़िरी एपिसोड में। ऐं झेड़े जे लाइ हीअ बि तयारी कंदा। होॾां इन झेड़े में जेको आहे दोस्तों मलूक मारियो वेंदो। उन सां गॾोगॾु दोस्तों हशमत ख़ान कोशिशि कंदो त कानून खे टारियां, पैसा ॾेई करे ऐं लखे रुपया ॾियण जी कोशिशि कंदो, ज़मीन जेके खाता आहिनि उहे मटायां ऐं पंहिंजे नाले करायां। अहिड़े हिसाब सां हशमत ख़ान जी का बि ॻाल्हि न हलंदी। हशमत ख़ान ज़मीन जा खाता मटाए ऐं मालिक थियणु चाहे थो पराए ज़मीन जा, ऐं इहे धमकियूं बि ॾींदो। होॾां SP वटि वारंट अची वेंदा हशमत ख़ान जी जेको आहे गिरफ़्तारी जा, कानून सां हुन स्कूल बंदि कराया, ॻोठनि में दुश्मनियूं कराई हेॾां होॾां, ऐं पुलिस खे ऑर्डर मिलंदो त गिरफ़्तार कयो वञे ऐं पुलिस वेंदी हशमत ख़ान खे गिरफ़्तार करणु। इहो कोर्ट जो सख़्तु ऑर्डर हूंदो आहे। पोइ अहिड़े हिसाब सां हशमत ख़ान गिरफ़्तार थींदो, लेकिन होॾों नूरल ऐं नूरल जा जेका यार हुया हिक ॿिए ते फायरिंग करे हिक ॿिए खे मारे धुप करे छॾींदा, इहे ईअं मारिजी वेंदा। होॾां मलूक बि झेड़े में मारिजी वेंदो सुराण जे इश्क जे चकर में, रिश्ते जे चकर में। अहिड़े हिसाब सां ड्रामे जो एंड ॾेखारियो वेंदो ऐं ड्रामे जे एंड में सुराण उन्ही खे मिलंदी जेको उन सां गॾु क्लास फेलो पढ़ंदो हुयो। सुराण उन्ही खे मिलंदी जेको दीनू सां गॾु आहे, शहरी बाबू। ऐं ॿी तरफ़ दोस्तों दीनू वारा खटे वेंदा, कानून जे हिसाब सां स्कूल खुली वेंदा ऐं हशमत ख़ान खे पुलिस पकड़े वेंदी। हशमत ख़ान चरियो थी वेंदो, मेंटल थी वेंदो ऐं ड्रामे जो हिते एंड ॾेखारियो वेंदो ऐं ड्रामे जो एंड ज़बरदस्त ॾेखारियो वेंदो ऐं हशमत ख़ान खिलंदो रहंदो हेॾे होॾे, छो त चरियो थी वेंदो न ॾिसंदो त मूंखे केरु थो गिरफ़्तार करे सघे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।